हानिया मां अपडेट करें पिया मटियारी में अज़ीज़ गुल ख़ैबर जे रिपोर्ट मुताबिक़ त मटियारी ज़िले जे ॻोठ लाल खान बाटी जे सरज़मीन मां जन्म वठंदड़ सीनियर अदाकार ऐं मशहूर महल पहलवान हाजी रियाज़ बाटी जो टीजो थी गुज़रियो, जंहिंमें संदसि हयाती में दिलि में रहंदड़ दोस्तनि सीनियर आर्टिस्ट मंज़ूर मुराद, इसरार लगारी, रफ़ीक किसानी ऐं ॿियनि पंहिंजा तासिरात ॿुधाईंदे चयो त हाजी रियाज़ बाटी प्यार मोहबत ऐं इख़लास सां मिलंदो हो। हिकु सचे दोस्त सां गॾोगॾु हिकु बहितरीन इंसान। पहिरियों 25 सालनि खां असांजो हिन सां भाइरनि जहिड़ो रिश्तो रहियो। हू हिकु बहितरीन आर्टिस्ट ऐं लाजवाब माण्हू हो। मौत बरक़ आहे पर प्यारो माण्हू दिलनि ते यादगार बणिजी वेंदो आहे। हू पहिरीं जोड़ जो महल पहलवान सां गॾोगॾु हिकु ख़ूबसूरत इंसान। पहिरियों हिननि वधीक चयो त हाजी रियाज़ बाटी हिन ताज़ा तरीन बरसातनि में जॾहिं असां कासमाबाद में 12 ॾींहं कैंप लॻाई त हाजी पंहिंजी झोली माण्हुनि अॻियां झले $1 रुपयो गॾु करायो। हवा तंज़ीम में असां सां गॾु शुरू खां गॾु रही अहिड़नि प्यारनि इंसाननि खे अलाह साईं जन्नत नसीब कंदो आहे।